इन जाबिर हसन जी ज़िंदगी में ज़हर मिलाए छॾियो आहे मां, ज़हर मिलाए छॾियो आहे। हाणे मां उन जी ज़िंदगी में ज़हर मिलाए छॾींदुसि बाबा, मां ज़हर मिलाईंदोमांसि। तू शैतान माण्हू आहे पुट, तू उन सां कोन पुॼी सघंदे, बेतला इन्ही खे छॾे ॾे। अरे सिकू छा थो सम्झी तूं जाबिर खे रस चकर खां वठी चिकराईंदे ऐं हो तो चङे मुड़ुस खे फ़ैसिलो ॾींदा हा न। सावण रईस खे ॿुधाइणु मुंहिंजो फ़र्ज़ु बणिजे थो। तूं भले पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कर, पर तुंहिंजे बाबा जो गुनाह छा थियो? उतां तोखे इंसाफ़ मिलियो? सोड़ तो हींअर ई वञ जाबिर ॾे ऐं उनखे नियापो ॾेई आ त सुभाणे पंहिंजा सभु कम सीड़ा ऐं कीअं पकड़े हिते पहुचे। ऐं सुभाणे तव्हां सभु ॾिसंदव त जाबिर कीअं मुंहिंजे पेरनि में किरी पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात थो करे। जेकॾहिं ईअं न थियो त पोइ मुंहिंजो नालो चाकर न आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहियो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों, ऐं वीडियो खे मुकम्मल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्को की सॼी ख़बर पइजी चुकी आहे त मुंहिंजी भेण जो घर बर्बाद करण में जेको आहे त जाबिर वारनि जो हथु आहे, ऐं जाबिर वारनि ई जेको आहे त गुलशेर खे जेको आहे ज़हर ॾेई करे इन हद ताईं पहुचायो आहे। ऐं तंहिंजो शक जेको आहे त मुंहिंजी भेण ते अची वियो ऐं मूं ते अची वियो, ऐं जेको आहे जाबिर वारा साध बि थी विया, ऐं मुंहिंजी भेण जो घर बर्बाद करण में बि सॼो उन्हनि जो हथु आहे। जॾहिं इहा ख़बर सिक्को खे पइजी त सिक्कू जेको आहे आपे खां ॿाहिरि निकिरी थो वञे त जाबिर वारा एॾी मूंसां गेम खेॾी विया आहिनि, ऐं पंहिंजो आपे मां निकिरी करे चाकरखाने वटि पहुचे थो, ऐं चाकरखाने खे इहो वञी चवे थो त जेको आहे त जाबिर जेको आहे त रूंडे वारनि जो ॾोही आहे ई आहे, पर हुन मुंहिंजी भेण जो बि घर बर्बाद कयो आहे। हाणे जेको आहे त मूंखे जेको आहे त इंसाफ़ु खपे, ऐं तव्हां इंसाफ़ु कंदड़ आहियो, ऐं अॻु में बि मुंहिंजे भाउ वॾूअ जे खून सां तव्हां इंसाफ़ु न करे सघिया आहियो, पर हिन इंसाफ़ जी मां तव्हां मां भरपूर उमेद लॻायां थो त तव्हां मूंसां जेको आहे त इंसाफ़ु ज़रूरु कंदा। ऐं इंसाफ़ जी उमेद रखी करे मां हिकु भेरो ॿीहर तव्हांजे दरवाज़े ते आयो आहियां। ऐं चाकर ख़ान बि जेको आहे त पंहिंजे दिलावर सोट खे हुकुम ॾिए थो त वञी जाबिर किथे बि आहे त उनखे वठी हथु करे हिते अचो त ॾिसजां त पोइ जाबिर जो मुंहिंजे पेरनि ते किरी करे माफ़ी वठणु, पर तॾहिं बि मां उनखे माफ़ु न कंदुमि, छो त हाणे उन ज़ालिम जो जेको आहे त रस्तो तमामु छिकिजी चुको आहे। हाणे जेको आहे त जाबिर ज़ालिम जो जेको आहे त वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे, छो त उहो पंहिंजे ज़ुल्मनि जी इंतिहा करे चुको आहे। ऐं ॿिए पासे मां दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूंडो जेको आहे त उहो पोइ जाबिर वारनि खां जेको आहे त 10 लख रुपया जेको आहे त वसूल करण लाइ जेको आहे त पंहिंजे पुट जेको आहे गुलशेर खे ज़िंदा हालत में जेको आहे त इस्पताल में हू बची चुको आहे, त पोइ बि हुनखे जेको आहे त मरणी वारी हालत में लेटाए छॾियो आहे बेड ते, त ताकी मां जेको आहे त इन जाबिर खां जेको आहे त 10 लख रुपया कढी सघां। दोस्तों त उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।